मरकजी सदर के जेके नौजवान या जेके असांजा अपोजिट वारा दोस्त ॻाल्हाइनि था ईअं थोरी ॻाल्हाइबो आहे पर उहो सर्व कमु न थियण जे करे तव्हांजा ख़ुदि इहे वर्ड आहिनि साईं सारंग साहिब जा बि हुआ साईं इंसार जा त बाबा जेको एजुकेशन जो सेक्रेटरी साहिबु आहे इहो असांजो दोस्त आहे हीअ असांजे पेटीएल खे वधीक अहमियत इज़त ॾिए थो हू असांजा कमु कंदो पर साईं जेके सेक्रेटरी लेवल जा कम हुआ साल में तव्हां उहे वरिता आहिनि वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे सॼे साल जे अंदरि रुगो मुफ़ामत वारी पाड़े तव्हां सेक्रेटरी साहिब सां कई आहे ॿ चकर मिनिस्टर सां तव्हांजी ॻाल्हियूं थियूं आहिनि छा चइजे भई तव्हांखे उस्ताद हिते असांजा कपिड़ा थो पाड़े हू चवे थो मर्कज़ खे चओ नथा असां सिर्फ़ु हिकिड़ो कानूनी ख़त तव्हांखे लिखियो उनजो तव्हां असांखे जवाब ई न ॾिनो तव्हां असांखे गवारा ई कोन सम्झो ऐसे सही छठो पेटीएल में छठे जो जेको सदर आहे सो पंहिंजे वर्किंग कमेटी जो मेंबर आहे पर उन वर्किंग कमेटी जे मेंबर खे तव्हां घटि में घटि को फ़ोन करे मुंहिंजे न चयो त बाबा ही तो ख़त भला चलो ग़लती पर तव्हां सिखां था न घटि में घटि पर ईअं बि तव्हां न चयो सिर्फ़ु सारंग जॾहिं मूंखां 3 ॾींहं खां पुठियां पुछियो त बाबा तोई ख़त जो लिखो जेके इर्शाद शाह हुजे हा त ईअं कोन करे आहे जे इर्शाद शाह हुजे त तव्हां अॼु मस्ती बि कोन करियो आहे असां तव्हांजी हया था करियूं असां तव्हांजा नंढा आहियूं असां तव्हांजे अॻियां ॻाल्हाए नथा सघूं पर मजबूरी में था ॻाल्हायूं ही छठे जो उस्ताद असांजा कपिड़ा थो लाहे वठे ही असांखे ईअं चवे थो त मर्कज़ सां ॻाल्हायूं नथा असां न टुटंदासीं मर्कज़ खां असां तंज़ीमी माण्हू आहियूं तव्हां न सोचियो त असांखे छॾींदा तव्हां मैदान वठो पोइ उन ख़त जे जवाब खां पुठियां जनरल सेक्रेटरी साईं गाज़ी ख़ान जमाली आयो असांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी साईं चयो पिए त अॼु मर्कज़ी सदर न ॻाल्हाईंदो अॼु मिनिस्टर सां ॻाल्हियूं आऊं कंदुसि वापसि राति जो अची आऊं उते छठे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि वापसि आया ॻाल्हियूं असांजी फ़ोन ते राब्तो थियो साईं वारा काई देरि सां आया सुबुह जो साईं गाज़ी ख़ान जे हवाले ते पढ़ियोसीं त 20 तारीख़ जेको सो वर्किंग कमेटी जो इजलास आहे 15 तारीख़ मिनिस्टर साहिबु असांखे टाइम ॾिनो आहे इहे मसइला सभु हल थी वेंदा अॼु मुंहिंजे ख़्याल में 10 तारीख़ आहे बाक़ी सही 5 ॾींहं आहिनि सिर्फ़ु तव्हां वञो था मुफ़ामत वारी पॉलिसी करे सेक्रेटरी या मिनिस्टर सां वेही वरी जेकॾहिं शिकारपुर वञो था त वरी वञी बसी पतो ई न आहे तव्हांजो घटि में घटि को सोशल मीडिया ते माना तव्हां हिकु चकर आया मुंहुं ॾेखारे हली था वञो वरी का ख़बर नथी पए छो सही तव्हां चूंडियल नुमाइंदा आहियो ओधर ते थोरी आया आहियो ही सुंदर उस्ताद तव्हां सां गॾु आहे तव्हां हिन वर्किंग कमेटीअ में जेकॾहिं को ज़िलो नथो अचे त पोइ उनखे तव्हां पुछड़ो करियो त उहो उस्ताद जो दुश्मन आहे पर जेकॾहिं 20 तारीख़ सुधी मसइला हल नथा थी त ख़ुदा जे वास्ते महिरबानी करे अदारनि में अची करे उस्ताद आम उस्ताद सां मिली करे जीअं पहिरीं उस्ताद सिंध में गॾु कयो न तीअं ख़ुदा जो कसम ही छठे ज़िले जा हज़ारे उस्ताद तव्हां सां गॾु हूंदा तव्हां सां वाइथो कया असां पहिरीं सारंग गवाह आहे असां घटि में घटि 1000 खां वधीक उस्ताद तव्हांजे 7 तारीख़ वारे धरणे में हुआसीं हिते असां 5000 सुभाणे हिकिड़ो नाश्तो कयो पर ॾुख थियो थी वापसि वियासीं रुगो एग्रीमेंट लिखियो न एग्रीमेंट ते फ़ाइदो को बि कोन थियो तव्हां चलो ठीकु आहे तव्हां मिनिस्टर नथो वञे पर सेक्रेटरी लेवल जा मसइला हल करायो बायोमेट्रिक ते लाइ थो उस्ताद मायूस थी वियो आहे उस्ताद रिटायरमेंट ते कोशिशि में लॻो रिटायरमेंट करे पोइ असांखे बायोमेट्रिक वारे मारे छॾियो आहे असांखे हिते मसइला हल कोन था थियनि तंहिंजे लाइ आउं गुज़ारिश थो करियां साईं महिरबानी करे अगरि जेकॾहिं 20 तारीख़ सुधी तव्हां सरकार सां जहिड़ो नथा करियो त आउं तव्हांखे अॼु चवां थो त छठो ज़िलो तारीख़ जो ऐलान कंदो मां नाराज़ न थीजो तंहिंजे करे मुंहिंजी तव्हांखे वरी गुज़ारिश आहे साईं सालिम वेठो आहे साईं इंसार वेठो आहे सारंग साहिब वेठो आहे तव्हां वेठा आहियो सारियो साहिबु वेठो आहे ऐं तव्हांखे गुज़ारिश थो करियां त महिरबानी करे छठो तव्हां सां 90 खां वठी गॾु आहे जीअं साईं इर्शाद शाह छॾे वियो आहे असां न सोचियो आहे त असीं तव्हांखे छॾींदासीं असां तंज़ीम खे जाचे बाचे ॾिठो आहे तंहिंजे लाइ आउं तव्हांखे वरी निमाणो अर्ज़ थो करियां त साईं महिरबानी करे इहे उस्तादनि जा मसइला जेके बि जेके सेक्रेटरी लेवल जा आहिनि ज़िले जा मसइला असीं हल था करियूं पर जेके सेक्रेटरी जा मसइला आहिनि या डिवीज़न जा मसइला आहिनि डायरेक्टर सां लाॻापियल उहे महिरबानी करे हल करे ॾियो उस्ताद इताद ज़िंदाबाद पेटीएल ज़िंदाबाद ऐं हिकु चकर वरी बि निहायत शुक्रगुज़ार आहियां असांजे मर्कज़ी पार्टी जो जेके परे खां कई आया ऐं जेके पिंडाल में दोस्त वेठल आहिनि गवाह जा गस्ता जा ऐं उन्हनि जो बि निहायत शुक्रगुज़ार आहियां महिरबानी वरी